दोस्तों दुनिया जीअं वणे उएं हले, कोई फ़र्क़ु नथो पए, पर दुख उन्हनि माण्हुनि जो थींदो आहे जिन्हनि खे इंसान पंहिंजो सॼणु सम्झंदो आहे, पंहिंजो हमदर्द सम्झंदो आहे, जिन्हनि खे इंसान पंहिंजो ख़ैरख़्वाह सम्झंदो आहे। उन्हनि जे ग़लति ॻाल्हाइण जो दुख बि ॾाढो थींदो आहे। हिकिड़ो मिसाल आहे त दुनिया पथर पिया आया, धकु कोन लॻो, पर पंहिंजे सॼण बीह हिकिड़ो गुल हयो त उन गुल सां ई इंसानु मरी थो पए। उन जी दीद वञी उन ते बीहे थी त हीउ मूंखे छो थो हणे, हीउ दुनिया सां छो मिली वियो। इहो दुख थींदो आहे त चलो सॼी दुनिया जे नज़रुनि में मां ख़राबु आहियां, पर मां हिन जो कहिड़ो ॾोह कयो, हीउ मूंखे गुल थो हणे। उन रड़ करे चयो त तुंहिंजे गुल में मूंखे धकु थो लॻे, हे दुनिया जा पथर मूंखे कुझु नथा करे सघनि। चंद ॾींहं पहिरियां मूंखे हिकिड़े दोस्त फ़ोन कई, काफ़ी टाइम खां पोइ उन मूंखे फ़ोन कई त अचु त गॾु चांहि पीऊं। मूं हुनखे टाइम ॾिनो त मां अचां थो। काफ़ी टाइम जूं पुराणियूं कचहरियूं कयूंसीं। उन मूंखे दोस्त ॻाल्हि कई त सॼी दुनिया हिकिड़े पासे करे असां हिन ख़ल्क़ मां हिकिड़ो माण्हू चूंडींदा आहियूं त बाबा मुंहिंजो सभु कुझु हे आहे, हिन खां सवाइ मां कुझु बि क़दम नथो खणी सघां। अगरि मूंखे तकलीफ़ थिए, मूंखे बुख़ार थिए बि हुनखे फ़ोन कयां, अगरि मुंहिंजो पुटु मूंखां नाराज़ थिए बि हुनखे चवां अचु त मुंहिंजो पुटु नाराज़ थियो आहे। मुंहिंजी बिरादरी मुंहिंजो अंदाज़ो इहो लॻाए छॾियो त हीउ उन माण्हूअ खां सवाइ, पंहिंजे ख़ासि माण्हूअ खां सवाइ को बि फ़ैसिलो ज़िंदगी जो न करे सघंदो। मुंहिंजे दोस्त मूंखे ॿुधायो त मुंहिंजो वालिद साहबु, मां ऐं मुंहिंजो ॿियो दोस्त गॾु हिकिड़ी गाॾी में सफ़रु करे रहिया हुआसीं। कंहिं रस्ते ते पहुतासीं, किथे चांहि पीतीसीं, किथे मानी खाधीसीं। जिते मानी खाधीसीं त उते मां ॾिठो त मुंहिंजो वालिद साहबु पंहिंजे ॾूंगे मां भाॼी कढी उन मुंहिंजे दोस्त खे बार बार ॾिए पियो। चांहि अचे बि अॻु में उनखे ॾिए, पाणीअ जो गिलास बोतल मां कढे बि अॻु में उनखे ॾिए। मां उनजो वॾो पुटु, पर मूंखे न पियो ॾिए एॾो। उन होटल मां जॾहिं उथियासीं त मुंहिंजे वालिद साहबु मुंहिंजे दोस्त खे कुल्हे ते हथु रखी ॿाहिरि कढी वियो। उते वञी कुझु ॻाल्हायूं त मूंखे ॾाढो अजीब लॻो त मुंहिंजो वालिद साहबु मुंहिंजे दोस्त खे ॿाहिरि कढी वियो त माना इन जो मतिलबु आहे त मूंखां कुझु लिकाए थो। पर असां जंहिं सफ़र ते वियासीं उते 2-3 ॾींहं असांखे लॻा। असां मोटी आयासीं। काफ़ी टाइम खां पोइ मुंहिंजे दोस्त मूंखां पुछा कई त तुंहिंजे वालिद साहबु मूंखे फ़लाणे होटल ते कुल्हे ते हथु रखी ॿाहिरि कढी वञी ॻाल्हायो त तो इन जो सबबु मूंखां कोन पुछियो। हुन चयो हा मूंखे बि ज़हन में हुयो, मां तोखां पुछां हा, पर बाक़ी अहिड़ो मौक़ो न मिलियो। ॿुधाए छा चई तोखे? मूंखे चई त मुंहिंजे काइनात में मूंखे सभ खां प्यारो मुंहिंजो ही पुटु आहे। मुंहिंजे हिन पुट जी तोखे पारत हुजे ऐं मां तोखे बि पुटु करे छॾियो आहे। मुंहिंजे पुट जो अलाह खां सवाइ ॿियो केर बि कोन्हे। मुंहिंजे हिन पुट खे हर ॾुखी में सुखी में तूं हिन जी मदद कजांइ। जॾहिं हिन कचहरी कई त मुंहिंजो वालिद साहबु बीमार हुयो, हॉस्पिटल में हुयो। मुंहिंजो वालिद साहबु फ़ौत थी वियो। मुंहिंजो वालिद साहबु जीअं फ़ौत थी वियो, उन दोस्त जा रवैया जेके हुया उहे चेंज थियणु लॻा। काफ़ी सालनि खां वठी उन दोस्त खे मां हलाईंदो आयुसि, हर ॾुखी में हर सुखी में। ईअं न हो जो मुंहिंजे वालिद साहबु हुनखे इन लाइ पारत कई त को हुन वटि दौलत हुई। दौलत मूं वटि हुई, पैसो मूं वटि हुयो, हुन वटि कुझु बि कोन हो। हुनखे हली चली लाइ बि मुंहिंजी मदद खपंदी हुई। पर अलाए छो, अलाए छाजे करे मुंहिंजे वालिद साहबु हुनखे पारत कई। उन दोस्त ॿुधायो त काइनात जे क़ीमती में क़ीमती शइ मां उन दोस्त खे सम्झो, जंहिंखे मुंहिंजे वालिद साहबु पारत कई मुंहिंजी। पर हिन काइनात में अहिड़ो कंहिं मूंखे न ॾंगियो, अहिड़ी तकलीफ़ मूंखे कंहिं न ॾिनी, अहिड़ो धोखो मूंसां कंहिं न कयो, अहिड़ी ठगी मूंसां कंहिं न कई, अहिड़ी दादागिरी मूंसां कंहिं न कई, अहिड़ी बदतमीज़ी मूंसां कंहिं न कई जीअं उन माण्हूअ कई, उन दोस्त कई जंहिंखे मुंहिंजे वालिद साहबु पारत कई। जंहिंखे मुंहिंजे वालिद साहबु चयो त हिकिड़ो पुटु मुंहिंजो तूं आहे, हिकिड़ो पुटु हो आहे। यकीन कयो त उन माण्हूअ जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया। उन मूंखे सॼा सबूत ॾेखारिया
उनजी अखियुनि में ॻोढ़ा अची विया। जॾहिं उन्हनि चङायूं ॻणणु शुरू कयूं त मुंहिंजे पेरनि हेठां ज़मीन छॾाए वई। त छा इंसानु ईअं बि करे सघे थो? आख़िर इंसानु छा थो चाहे? छो थो करे? सिकंदर बादशाह जॾहिं फ़ौत थियण खां अॻु में वसियत कई त जॾहिं मां मरी वञा त मुंहिंजा ॿई हथ कफ़न खां ॿाहिरि कढी छॾिजो। सॼी रियासत जे माण्हुनि ॾिठो त ज़ुल्करनैन बादशाह जा हथ ख़ाली हुया ऐं कफ़न खां ॿाहिरि हुया। माण्हुनि इन जी वजह पुछा कई त हीअ कहिड़े क़िस्म जी वसियत आहे? उनजा हथ कफ़न खां ॿाहिरि छो कढिया विया? उते हिकिड़ा वॾा ॾाहा हुया। उन्हनि ॾाहनि ॿुधायो त उन सिकंदर बादशाह हिकिड़ो मैसेज ॾिनो आहे तव्हांजे लाइ। हिन ज़मीन में रहण वारनि जे लाइ, जेके नवां ज़मीन ते अचण वारा, हिते के मरंदा के ॼमंदा पर ज़मीन ते को रहंदो कोन, उन्हनि सभिनी लाइ ज़ुल्करनैन बादशाह हिकिड़ो मैसेज ॾिनो आहे, मां रोज़ ज़मीन जो बादशाह हथे ख़ाली थो वञा। त इन जो मतिलबु आहे त हितां केर बि कुझु खणी न वेंदो। खणी वेंदो त सिर्फ़ु नेकियूं, अहमाल, चङायूं, ॻाल्हियूं खणी वेंदो। त सुभाणे अगरि हू वञे त उनजे पोयां का सुठी ॻाल्हि हले। दोस्तो, हिन कहाणी जो मक़सदु इहो आहे त शुरू में मां ॿुधायो त पराओ पथर हणे त बि सूर नथो थिए, जे पंहिंजो अगरि को गुल हणे त ज़ख़्म थो थिए। चवंदा आहिनि त घणो मिठो बि न थियो जो माण्हू तव्हांखे कचो खाई वञनि, ऐं घणा खटा बि न थियो जो माण्हू थू थू करे उछलाइनि। हीउ दौरु अहिड़ो आहे, सवाल पुछ त बेअदब, सच ॻाल्हाए त ज़माने खे बाहि थी लॻे। हर को इन लाइ ख़ामोश कई वेठो आहे। हिन वीडियो जो मक़सदु इहो आहे त जंहिंजी जेतिरी इज़त हुजे उनखे ओतिरी इज़त ॾियो। तव्हांखे उहे ई ॾंगींदा जिन्हनि जी तव्हां घणी इज़त कंदा आहियो, तव्हां घणी हेठां कंदा आहियो। ऐं उन मुंहिंजे दोस्त ॿुधायो, तव्हांखे कंहिं मां बि ख़तरो कोन्हे ज़माने मां। दुनिया में जीअं वणेव तव्हां जियो। धारे माण्हू खे कहिड़ी ख़बर त हिन जी तबियत कीअं आहे, हिन जूं कमज़ोरियूं कहिड़ियूं आहिनि। अमूमन उहो ई ॾंगींदो आहे जिन्हनि खे कमज़ोरियुनि जी ख़बर हूंदी आहे। सॼी ज़िंदगी सॼणनि सां चङायूं करे 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 ज़िंदगी गुज़री थी वञे, का हिकु अगरि ग़लती थिए थी त उनजे अॻियां उहो सॼो ख़राबु आहे। तव्हां पंहिंजे पेरनि ते बीहो, पाण जियो। हिन ज़माने में एतिरा माण्हू आहिनि जिन जी कंहिंखे बि पारत कोन्हे, उन्हनि जी पारत सिर्फ़ु अलाह खे आहे। हीअ त वाले साहब जो हिकिड़ो अहसासु आहे जो कंहिंखे पंहिंजे पुट जी पारत थो करे। असुल में ॾिठो वञे त जंहिंखे पारत करे थो त उनजो किरदारु छा आहे, उनखे बि उन्हनि जी किरदार जी ख़बर हूंदी आहे। बसि पीउ जो अहसासु आहे, उहो बीहे नथो। दोस्तो, सभु कुझु अलाह ते छॾे ॾियो। तव्हांखे अलाह ते भरोसो आहे न, त परेशान छो था थियो? हीअ सॼी काइनात खे हलाए थो, जंहिंजे करे हीअ ज़मीन बीठी आहे, आसमान बीठो आहे, समुंड पंहिंजे कंट्रोल में बीठो आहे। जेतिरी मख़लूक उन पैदा कई आहे, उन सभिनी मख़लूक जो हिफ़ाज़त पाण थो करे। छॾे ॾियो सभु कुझु अलाह ते। केतिरो कंहिं इंसान जे आसिरे तां हलंदव? जेको बि अलाह जो आसिरो छॾे इंसाननि जो आसिरो थो करे, यकीन कयो उनखे मुंहं में भित थी लॻे। तजुर्बा असां हासिलु कया आहिनि, कंहिंजो बि आसिरो न कयो। अलाह ऐं अलाह जे रसूल जो दामन वठी बीहो, तव्हां कॾहिं बि कोन ॿुधंदव। तव्हां कॾहिं बि कंहिंजी कान कढण जी तव्हांखे ज़रूरत न पवंदी। कॾहिं बि तव्हांखे कंहिंजे अॻियां झुकण जी ज़रूरत न पवंदी। कॾहिं तव्हां कंहिंजे अॻियां निवड़त न करे सघंदव। तव्हांखे हिकिड़ो यकीन हूंदो त अलाह जो पावर मूंसां गॾु आहे। अगरि मुंहिंजो पैगाम पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। नए वीडियो ताईं ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अलाह निगहबान। नयूं कहाणियूं, घरेलू वाक़ियात ॾिसण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा।